ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ 8/12/2024। अॼु व्यक्त बाप दादा जो रिवाइज कोर्स 13/2/2003। वर्तमान समय पंहिंजो रहम दिल ऐं दाता स्वरूप प्रत्यक्ष करो। अॼु वरदाता बाप पंहिंजे ज्ञानदाता, शक्तिदाता, गुणदाता, परमात्म संदेश वाहक ॿारनि खे ॾिसनि पिया। हर एक बार मास्टर दाता ठही आत्माउनि खे बाप जे समीप लाइण जे लाइ दिल सां प्रयत्न करनि था। विश्व में अनेक प्रकार जी आत्मायूं आहिनि। कंहिं आत्माउनि खे ज्ञान अमृत खपे, अन्य आत्माउनि खे शक्ति खपे, गुण खपे। तव्हां ॿारनि वटि सर्व अखंड खज़ाना आहे त कंहिं आत्माउनि खे ज्ञान खपे, गुण खपे, शक्ति खपे, ऐं असां वटि सभु आहिनि त असांखे सर्व खे बांटदा रहो। हर आत्मा जी कामना पूर्ण करण वारा आहियो। दिन प्रतिदिन समय समाप्ति जो समीप अचण जे कारण हाणे आत्मायूं कोई नयो सहारो ढूंढनि थियूं। तव्हां आत्मायूं नयो सहारो ॾियण जे निमित्त ठही विया आहियो न। बाप दादा ॿारनि जे उमंग उत्साह खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। हिकु तरफ़ आवश्यकता आहे, ॿियो तरफ़ उमंग उत्साह आहे। माण्हुनि जी आवश्यकता आहे ऐं असांखे ॾियण में उमंग उत्साह आहे। आवश्यकता जे समय हिकु बूंद जो बि महत्व हूंदो आहे न। त हिन समय असांजी ॾी हुई अंजलि जो संदेश जो बि महत्व आहे। त हिन समय असांजी जो असां अंजलि ॾींदासीं, संदेश ॾींदासीं, हुनजो महत्व आहे। वर्तमान समय तव्हां सभी ॿारनि जो रहम दिल दाता स्वरूप प्रत्यक्ष थियण जो समय आहे। हिन समय रहम दिल दाता स्वरूप प्रत्यक्ष थियण जो समय आहे। तव्हां ब्रह्मण आत्माउनि जे अनादि स्वरूप में बि दातापन जा संस्कार भरियल आहिनि। त हाणे कहिड़ो स्वरूप असांखे प्रत्यक्ष करिणो आहे? रहम दिल ऐं दाता स्वरूप। त अनादि स्वरूप बि असांजो दातापन जे संस्कार सां भरियल आहे। निराकारी परमधाम में। इन करे कल्प वृक्ष जे चित्र में तव्हां वृक्ष जे जड़ में ॾेखारियो आहे तव्हांखे। छो जी जड़ द्वारा ई सॼे वृक्ष खे सभु कुझु पहुचंदो आहे न। तव्हांजो आदि स्वरूप देवताए स्वरूप, हुनजो बि अर्थ देव अर्थात ॾियण वारो आहे। तव्हांजो मध्य जो स्वरूप पूज्य चित्र त मध्यम समय में पूज्य रूप में तव्हां वरदान ॾियण वारा, दुआयूं ॾियण वारा, आशीर्वाद ॾियण वारा। सभी आत्मायूं ख़ुशि रहनि, शांत रहनि, सुखी रहनि, पवित्र रहनि, है न। त असांजो मध्य स्वरूप, पूज्य स्वरूप भी वरदान ॾियण वारो, दुआयूं ॾियण वारो ऐं आशीर्वाद ॾियण वारो। त तव्हां आत्माउनि जो विशेष स्वरूप ई दातापन जो आहे। त हाणे बि परमात्मा संदेश वाहक ठही विश्व में बाप जी प्रत्यक्षता जो संदेश फैलायो था न। त हर हिकु ब्रह्मण ॿार चेक करे कि अनादि आदि दातापन जा संस्कार हर हिक जे जीवन में सदा इमर्ज आहिनि। अनादि आदि दातापन जा संस्कार सदा इमर्ज आहिनि। दातापन जी संस्कार वारी आत्माउनि जी निशानी आहे, उहो कॾहिं बि संकल्प मात्र बि न कंदी आहे कि कोई ॾे त ॾियां, कोई करे त करां। वो कॾहिं बि हीअं न सोचदी। निरंतर खुले भंडार हूंदा।
त बाप दादा चारों ओर जे ॿारनि जे दातापन जे संस्कार ॾिसनि पिया, त बाप दादा चारों ओर जे दातापन जा संस्कार ॾिसनि पिया कि केतिरा ॿार सभिनि खे ॾियनि था, कुझु ॾियनि था, कुझु वठण जी कामना त न आहे, हीअं त न आहे हिन जिज्ञासु खे असां सुठो ज्ञान ॾींदासीं छो जी पैसा ॾींदो आहे, है न। असांखे त सभिनि खे ई ॾियणो आहे, सभिनि खे ई ॾियणो आहे निस्वार्थ भाव सां। ईअं थोरी कोई सहयोग ॾे त हुनजी वॾे माण्हुनि जी ख़ातिरी करणी पवंदी आहे, उहा बि भावना हुजे कि इहो वॾो ईंदो त हिन जे कारण ॿिया नंढा ईंदा, अंदरि भावना छा आहे, न अरे इहो ॾाढो वॾो माण्हू आहे, इहे त अहिड़ा आहिनि, हिननि खे अॻियां करो, हिननि पैसा ॾिना अथनि, हिननि खे अॻियां कढो, हीअं न, भावना छा आहे असांजी। दातापन जी संस्कार वारी आत्माउनि जी निशानी आहे, उहो कॾहिं बि संकल्प मात्र बि न कंदी कि कोई ॾे त ॾियां, कोई करे त करे, न, निरंतर खुले भंडार। त बाप दादा चारों ओर जे ॿारनि जे दातापन जा संस्कार ॾिसनि पिया, ॿारनि जा दातापन जा संस्कार ॾिसनि पिया। छा ॾिठो हूंदो, नंबरवार त आहे ई न, कॾहिं बि संकल्प न करो ईअं हुजे त मां बि ईअं करे त मां बि करां। दातापन जे संस्कार वारनि खे सर्व तरफ़ सां सहयोग स्वतः ही मिलंदो आहे, न सिर्फ़ आत्माउनि द्वारा लेकिन प्रकृति द्वारा भी समय प्रमाण सहयोगी प्रकृति भी ठहींदी आहे। ये सूक्ष्म हिसाब आहे कि जो सदा दाता ठाहींदो आहे उहो पुण्य जो फल समय, उनखे पुण्य जो फल समय ते सहयोग, समय ते सफलता हुन आत्मा खे सहज प्राप्त थींदी आहे। दातापन वारे खे प्रकृति सां बि मिलंदो आहे, इन करे सदा दातापन जो संस्कार इमर्ज रूप में रखो, न सिर्फ संकल्प भी त करिणो आहे सभिनि जो ई भलो थिए, सभिनि जो ई भलो थिए, है न, सिर्फ संकल्प ही त करिणो आहे। इन करे सदा दातापन जो संस्कार इमर्ज रूप में रखो। पुण्य जो खातो हिकु जो 10 गुणा फल ॾींदो आहे, पुण्य जो खातो हिकु जो 10 गुणा फल ॾींदो आहे। त सॼे ॾींहं में नोट करो, संकल्प वाणी संबंध संपर्क द्वारा पुण्य आत्मा ठही पुण्य जो खातो केतिरो जमा कयो असां, न। कल्ह बाबा चई न, जीवन में कर्म ई त हूंदा आहिनि, कर्मनि सां ई त जमा थींदो आहे न। त असांजो संकल्प वाणी संबंध संपर्क द्वारा असां केतिरो पुण्य जो कर्म करूं था। बैंक बैलेंस भरियल आहिनि उहो त ठीकु आहे, उहो त अगरि अॼु शरीर कोई छॾे त हुनजो सभु पैसा काॾे वेंदा, माण्हू खणी वेंदा, मतिलबु ॿार वादी इहे सभु, लेकिन असां छा खणी वेंदा, असां केतिरो पुण्य जो कर्म कयो आहे, है न। मनसा सेवा भी पुण्य जो खातो जमा कंदी आहे। वाणी द्वारा भी के कमज़ोर आत्मा की खुशी में लाइण, परेशान की शान जी स्मृति में लाइण, दिल शिकस्त आत्मा की पंहिंजी वाणी द्वारा उमंग उत्साह में लाइण, संबंध संपर्क सां आत्मा की पंहिंजे श्रेष्ठ संग जो रंग अनुभव कराइण। छा छा करिणो आहे, मनसा द्वारा शक्तियों दान करणियूं आहिनि, वाणी द्वारा के कमज़ोर आत्मा खे खुशी में लाइणो आहे, परेशान के शान जी स्मृति में लाइणो आहे, दिल शिकस्त के पंहिंजी वाणी द्वारा उमंग उत्साह में लाइणो आहे, संबंध संपर्क सां आत्माउनि खे पंहिंजे श्रेष्ठ संग जो रंग अनुभव कराइणो आहे,
इन विधि सां पुण्य जो खातो जमा करे सघंदा आहियो। इन जन्म में एतिरो पुण्य जमा कंदा आहियो जो अधु कलाक पुण्य जो फल खाईंदा आहियो ऐं अधु कलाक तव्हांजा जड़ चित्र पापी आत्माउनि खे वायुमंडल द्वारा पापनि सां मुक्त कराईंदा आहिनि। हाणे जो असां पुण्य जो कमु कंदासीं त अधु कलाक त असां वेठे खाईंदासीं ऐं अधु कलाक पोइ असांजे जड़ चित्रनि द्वारा पापी आत्माउनि खे पाप आत्माउनि सां मुक्त कंदासीं। उहो बि ड्रामा अनुसार थींदो। पतित पावनी ठही वेंदव न त पाप दादा हर हिकु ॿार जो जमा उहो पुण्य जो खातो ॾिसनि पिया। वर्तमान बाप दादा वर्तमान समय जो ॿारनि जो सेवा जो उमंग उत्साह ॾिसी ख़ुशि था थियनि। मेजॉरिटी ॿारनि में सेवा जो उमंग सुठो आहे। सभी पंहिंजी तरफ़ सां सेवा जो प्लान प्रैक्टिकल में लाइनि था। इन जे लाइ बाप दादा दिलि सां मुबारक ॾींदा आहिनि। अच्छा करो था, सुठो कंदा रहंदव। सभिनि खां सुठी ॻाल्हि इहा आहे कि सभिनि जो संकल्प ऐं समय सभु पंहिंजे संकल्प ऐं समय में बिज़ी थी आहिनि। हर हिकु इहे लक्ष्य आहे हर हिकु जो कि चारों ओर जी सेवा सां हाणे उल्लना खे पूरो ज़रूरु करिणो आहे। ब्राह्मणनि जे दृढ़ संकल्प में ॾाढी शक्ति हूंदी आहे। अगरि ब्राह्मण दृढ़ संकल्प करे त छा न थी सघंदो आहे, सभु थी वेंदो। सिर्फ़ु योग खे ज्वाला रूप ठाहिणो आहे। योग ज्वाला रूप ठही वञे त ज्वाला जे पुठियां आत्मायूं स्वतः ई अची वेंदियूं। छोजी ज्वाला लाइट मिलण सां उन्हनि खे रास्तो ॾेखारे में ॾींदो आहे न। हाणे योग त लॻायो था, लेकिन योग ज्वाला रूप हुजणो खपे। सेवा जो उमंग उत्साह सुठो वधे थो, लेकिन योग में ज्वाला रूप हाणे अंडरलाइन करणी है न। लेकिन जो योग में ज्वाला रूप हाणे अंडरलाइन करो न। सेवा जो उमंग त सुठो आहे, लेकिन हाणे योग में ज्वाला रूप अंडरलाइन करणी आहे। तव्हांजी दृष्टि में अहिड़ी झलक अची वञे जो दृष्टि सां कोई न कोई अनुभूति जो अनुभव कर। असांजी दृष्टि कोई न कोई अनुभूति जो अनुभव करनि असांजी दृष्टि द्वारा, है न। असांजी दृष्टि द्वारा कोई न कोई अनुभूति जो अनुभव करनि। हाणे अहिड़ो असांखे ज्वाला रूप योग करिणो आहे। आत्मा में एतिरी शक्ति वधाइणी आहे जो बाबा चई न, संकल्प वाणी कर्म द्वारा संबंध संपर्क द्वारा जो माण्हुनि खे अनुभव थिए, है न। बाप दादा के फॉरेन वारनि इहा जो सेवा कई आहे कॉल ऑफ टाइम वारनि जी, उनजी विधि सुठी लॻी कि नंढा सा संगठन के समीप लायो। ईअं ई हर जोन हर सेंटर अलॻि अलॻि सेवा त करनि था, लेकिन कोई सर्व वर्णन जो संगठन ठाहियो। बाप दादा चयो हुई कि बिखरी हुई सेवा ॾाढी आहे, लेकिन बिखरी हुई सेवा सां कुझु समीप अचण वारी योग्य आत्माउनि जो संगठन चुनो ऐं समय प्रति समय उन संगठन के समीप लाहींदा रहो ऐं हुननि में सेवा जो उमंग वधायो। मतिलबु जो सेंटर ते न रहंदा आहिनि, लेकिन ज्ञान खे सुठो सम्झंदा आहिनि, संबंध संपर्क में ईंदा आहिनि, थोरी बहुत धारणा कंदा आहिनि, अहिड़ी आत्माउनि खे हाणे संगठन ठाहे करे सेवा जो उमंग लायो। बाप दादा ॾिसंदा आहिनि कि अहिड़ी आत्मायूं आहिनि, लेकिन हाणे उहो पावरफुल पालना संगठित रूप में नथी मिले।
है न। अलग अलग यथाशक्ति पालना मिले थी, लेकिन संगठन में हिक ॿ खे ॾिसी करे भी उमंग ईंदो आहे न। इहे करे सघंदा आहिनि त मां बि करे सघंदा आहियां, मां बि कंदमि त उमंग ईंदो। बाप दादा हाणे सेवा जो प्रत्यक्ष संगठित रूप ॾिसणु चाहींदा आहिनि। बाप दादा हाणे सेवा जो प्रत्यक्ष संगठित रूप ॾिसणु चाहींदा आहिनि। महिनत सुठी करो था, हर हिकु पंहिंजे वर्ग जी, एरिया जी, जोन जी, सेंटर जी सेवा करो था, इन में बाप दादा ख़ुशि आहे। लेकिन हाणे न सभिनि पंहिंजो पंहिंजो सेंटर, पंहिंजो पंहिंजो बाबा जो घर ठाहे करे सभु सेवा त करो था, लेकिन हाणे इन्हनि खे संगठित रूप में तव्हांजे सेंटर में जो बि तव्हांजे सेंटर जी तरफ़ जो बि निमित सुठी सुठियूं आत्मायूं आहिनि, जंहिंजे कारण आवाज़ फैली सघंदी आहे, ॾाढा माण्हू जगी सघंदा आहिनि, उन्हनि जो संगठन करो। विदेश, देश, गांव, जाते बि जो बि आत्मायूं आहिनि, छा थींदो? अहिड़े माण्हुनि जो संगठन कंदासीं त माण्हू चईंदा सिर्फ़ु असां ई न आहियूं, इहे बि आहिनि, इहे बि आहिनि, इहे बि आहिनि, त जेका हलणु चाहींदा आहिनि लेकिन कंहिं कारण सां हली नथा सघनि, त उहो उन्हनि खे बि उमंग ईंदो। बाप दादा वटि पहुचंदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि कि हाणे कुझु साम्हूं लाहियो। प्रवृत्ति वारनि जो उमंग बाप दादा वटि पहुचंदो आहे। डबल फॉर्नर्स जो बि उमंग कार्य में, डबल कार्य में रहंदा आहिनि। सेवा में स्वयं जे पुरुषार्थ में उमंग सुठो आहे, इहे ॾिसी करे बाप दादा ख़ुशि आहिनि। ब्रह्मण आत्मायूं वर्तमान वायुमंडल खे ॾिसी विदेश में डरदा न आहिनि। डरदा आहियो? न डरदा आहियो न। कल्ह छा थींदो, कल्ह छा थींदो, ईअं त न सोचंदा आहियो। कल्ह सुठो ई थींदो, सुठो आहे, सुठो ई थियणो आहे। जेतिरी दुनिया में हलचल थींदी, ओतिरो ई तव्हां ब्रह्मणनि जी स्टेज अचल थींदी। त इहा लाइन असांखे सदा यादि रखिणो आहे। जेतिरो दुनिया में हलचल थींदी, ओतिरी असां ब्रह्मणनि जी स्टेज अचल हूंदी, थींदी वेंदी। ईअं आहे डबल विदेशी हलचल आयो, हलचल में आयो या अचल आयो? अचल आयो न, हलचल में त न आयो न। त अचल आहे जो उहो हथ उठायो। अचल आहे, कल्ह कुझु थी वञे त बि अचल आयो, छा थींदो? कुझु न थींदो। तव्हां ब्रह्मणनि जे मथां परमात्मा जी छत्र छाया आहे। तव्हां ब्रह्मणनि जे मथां परमात्मा जी छत्र छाया आहे न। केतिरी सारी ब्रह्मण आत्माउनि जे मथां बाबा जी छत्र छाया आहे। जीअं वाटर प्रूफ, केतिरो बि वाटर हुजे लेकिन वाटर प्रूफ द्वारा वाटर प्रूफ थी वेंदा आहे, ईअं ई केतिरी बि हलचल हुजे लेकिन ब्रह्मण आत्मायूं परमात्मा छत्र छाया जे अंदरि सदा प्रूफ आहिनि। बेफ़िक्र बादशाह आहियो न कि थोरो थोरो फ़िक्र थींदो आहे छा थींदो, न। बेफ़िक्र अधिकारी, स्वराज्य अधिकारी ठही, बेफ़िक्र बादशाह ठही अचल अॾो सीट ते सेट रहो। सीट खां हेठि न उतरो। अपसेट थियण अर्थात सीट ते सेट न त अपसेट आहियो। सीट ते सेट जो आहे उहो स्वप्न में बि अपसेट न थी सघंदो। सीट ते सेट जो हूंदो आहे न पंहिंजी, उहा स्वप्न में बि अपसेट न थी सघंदो आहे कि अरे ये छा थी वियो। छोकी उहो पंहिंजे सुमान जी सीट ते सेट आहे त उहो अपसेट न थींदो। मातायूं छा सम्झंदियूं आहियो? सीट ते सेट थियणो आहे, वेहणो ईंदो आहे?
हलचल त न थींदी आहे न, मतिलबु सीट ते सेट थियणु मतिलबु स्वमान में स्थित रहणु। मां पवित्र आत्मा आहियां, मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां, मां वैष्णवी आत्मा आहियां, मां मास्टर गॉड आहियां। बाप दादा कंबाइंड आहिनि, जॾहिं सर्वशक्तिवान असांजे कंबाइंड आहे त असांखे छा डर। अकेला त सम्झंदा आहियो, अकेला सम्झंदा आहियो त हलचल में ईंदव, कंबाइंड रहंदव त केतिरो बि हलचल हुजे लेकिन तव्हां अचल रहंदव। ठीकु आहे न माताऊं, ठीकु आहे न, कंबाइंड आहियो न, अकेला त न आहियो न। बाप जी ज़िम्मेवारी, अगरि तव्हां सीट ते सेट हूंदव त बाप जी ज़िम्मेवारी है न। अगरि असां पंहिंजे सुमान जी सीट ते सेट रहंदासीं त ई बाबा ज़िम्मेवारी वठंदा। अपसेट थी वेंदव त तव्हांजी ज़िम्मेवारी। आत्माउनि खे संदेश द्वारा अंजलि ॾींदा रहंदव त दाता स्वरूप में स्थित रहंदव, त दातापन जे पुण्य जो फल शक्ति मिलंदी आहे न। हलंदे फिरदे पंहिंजी की आत्मा करावनहार ऐं इहे कर्मेंद्रियूं करनहार कर्मचारियूं आहिनि। पिछली बार बाबा चई न, ये अभ्यास करो। मां आत्मा करावनहार, ये कर्मेंद्रियों करनहार कर्मचारी आहिनि। ये आत्मा जी स्मृति जो अनुभव सदा इमर्ज रूप में हुजे। ये न माता आया ई आत्मा न स्मृति में इमर्ज हुजे, मर्ज रूप में रहंदो आहे, लेकिन इमर्ज रूप में रहण सां उहो नशो ख़ुशी कंट्रोलिंग पावर रहंदी आहे। मज़ो बि ईंदो आहे। छो साक्षी थी करे कर्म कराईंदा आहियूं त बार बार चेक करो, करावनहार थी करे कर्म करायो था। जे राजा पंहिंजे कर्मेंद्रियनि कर्मचारियुनि खे ऑर्डर में रखंदा आहिनि न, ऑर्डर सां कराईंदा आहिनि, ईअं आत्मा करावनहार स्वरूप जी स्मृति रहे त सर्व कर्मेंद्रियूं ऑर्डर में रहंदियूं, माया जे ऑर्डर में न रहंदियूं, तव्हांजे ऑर्डर में रहंदियूं। न त माया ॾिसंदी आहे कि करावनहार आत्मा अलबेली थी वई आहे त माया ऑर्डर करणु लॻी वेंदी आहे। माया असांजी कर्मेंद्रियनि खे ऑर्डर करणु लॻी वेंदी आहे, है न। ॾिसो, माया असांजी कर्मेंद्रियनि खे, अगरि असां अलर्ट रहंदासीं, माया न त छा चईंदी, हथ खे चईंदी इहे खण, इहे खण। ऐं अगरि असां अलर्ट हूंदासीं आत्मा करावनहार, त असां चईंदासीं न, ईअं छो ॿिए जी चीज़ खणो। त ॾिसो, हाणे संकल्प शक्ति कॾहिं मुख जी शक्ति माया जे ऑर्डर ते हली वेंदी आहे। हिन करे सदा हर कर्मेंद्रिय खे पंहिंजे ऑर्डर ते हलायो। ईअं न चाहींदा त न आहियूं, लेकिन थी वियो त चाहींदा आहियो उहो ई थींदो। हाणे खां स्वराज्य अधिकारी ठहिण जो संस्कार भरंदव, तॾहिं ई हुते बि राज्य हलाए सघंदव। स्वराज्य अधिकारी जी सीट सां कॾहिं बि हेठि न ईंदव। अगरि कर्मेंद्रियूं ऑर्डर ते रहंदियूं त हर शक्ति बि असांजे ऑर्डर में रहंदी। जे शक्ति जी जंहिं समय आवश्यकता आहे उन समय जी हाज़िर थी वेंदी। ईअं न कमु पूरो थी वियो तव्हां ऑर्डर करो, सहन शक्ति अचे, कमु पूरो थी वियो पोइ अचे। हर शक्ति असांजे ऑर्डर ते जी हुजूर हूंदी। छो जी हर हिकु शक्ति, हर शक्ति परमात्मा देन आहे न, त परमात्मा देन असांजी चीज़ थी वई न। त पंहिंजी चीज़ खे जीअं बि यूज़ करो, जॾहिं बि यूज़ करो, ईअं इहे सर्व शक्तियूं असांजे ऑर्डर ते रहंदियूं। सर्व कर्मेंद्रियूं असांजे ऑर्डर ते रहंदियूं। इनखे चइबो आहे स्वराज्य अधिकारी। हर शक्ति, हर बाबा चवनि था स्वराज्य अधिकारी छा हूंदो, सर्व कर्मेंद्रियूं स्वराज्य अधिकारी जी सर्व शक्ति उन जे ऑर्डर में हलंदियूं, सर्व कर्मेंद्रियूं उन जे ऑर्डर में हलंदियूं। ईअं आयो पांडव। मास्टर सर्वशक्तिवान भी आयो ऐं स्वराज्य अधिकारी बि आयो। बाबा निमित पांडवनि खे त चए, लेकिन बाबा सभिनि आत्माउनि खां पुछनि था।
ब्रह्मण आत्मनि खां। ईअं न चइणो आहे की मुख सां निकिरी वियो, कीअं ऑडर ॾिनो जो निकिरी वियो। ॾिसणु न चाहींदा आहियूं ॾिसी वरितो, करणु न चाहींदा आहियूं करे वरितो। इहो कंहिं ऑडर, कंहिंजे ऑडर ते थींदो आहे। इनखे अधिकारी चईंदासीं या अधीन चईंदासीं। त अधिकारी ठहो, अधीन न। अच्छा, बाप दादा चईंदा आहिनि जीअं हाणे मधुबन में सभु ॾाढा ख़ुशि आहियो न, ॾाढो ईअं ई सदा ख़ुशि आबाद रहणो आहे। रूहे गुलाब आहियो न, ॾिसो चारो और ॾिसो सभी रूहे गुलाब, खिले हुए गुलाब आहिनि, मुरझाईंदा त न आहियो न। खिले हुए गुलाब आहियो त सदा ईअं ई ख़ुशि नसीब, ख़ुशनुमा चहिरे में रहणो। ख़ुशि नसीब, ख़ुशनुमा चहिरे में रहणो। कोई असांजे चहिरे खे ॾिसे त तव्हांखां पुछे छा मिलियो आहे तव्हांखे, तव्हांखे तव्हां ॾाढा ख़ुशि आहियो। हर हिकु जो चहिरो बाप जो परिचय ॾे। अहिड़ो चित्र परिचय ॾींदो आहे, जीअं चित्र परिचय ॾींदो आहे न, ईअं ई तव्हांजो चहिरो बाप जो परिचय ॾे की बाप मिलियो आहे हिननि खे। अच्छा, सभु ठीकु आहिनि, विदेश वारा बि पहुची विया, सुठो लॻंदो आहे न। अच्छा, मोहिनी बहन न्यूयॉर्क, चलो हलचल ॿुधण सां त बची वियो न। सुठो कयो, सभी इकट्ठा पहुची वियो, ॾाढो सुठो कयो। अच्छा, डबल फोनस, डबल नशो हो न। चओ एतिरो नशो आहे जो दिलि चईंदो आहे की अगरि आहे त असां डबल, चओ एतिरो नशो आहे जो दिलि चईंदो आहे कि अगरि आहियूं त असां डबल विदेशी। डबल नशो आहे स्वराज्य अधिकारी सो विश्व राज्य अधिकारी। डबल नशो आहे न। बाप दादा खे बि सुठो लॻंदो आहे। अगरि कहिड़े बि ग्रुप में डबल विदेशी न हूंदा आहिनि त सुठो न लॻंदो आहे। विश्व जो पिता आहे न, त विश्व जो खपे न, सभु खपे। विश्व जो पिता आहे त पूरे विश्व जा ॿार खपनि न। माताऊं न त रौनक बि न, पांडव न त रौनक कम थी वेंदी आहे। ॾिसो, जंहिं सेंटर ते कोई पांडव न आहे त सिर्फ़ु माताऊं हुजनि त सुठो लॻंदो। सिर्फ़ु पांडव हुजनि, शक्तियूं न हुजनि त बि शेवा केंद्र जो श्रृंगार न आहे। ॿई खपनि न, ॿार बि खपनि। ॿार चईंदा आहिनि असांजो नाम छो न वरितो, ॿारनि जी बि रौनक आहे। अच्छा, हाणे हिकु सेकेंड में निराकारी आत्मा ठही निराकार बाप जी यादि में लवलीन थी वञो। बाप दादा ड्रिल कराई। हाणे हिकु सेकेंड में मां निराकारी आत्मा निराकारी बाबा में लव में लीन थी वञो। बसि ॿियो कोई संकल्प ई न हुजे। कहिड़ी सुठी स्टेज। चारों ओर जी सर्व स्वराज्य अधिकारी, सदा साक्षीपन जी सीट ते सेट रहण वारा अचल अॾोल आत्माउनि खे सदा दातापन जी स्मृति सां सर्व खे ज्ञान गुण शक्तियूं ॾियण वारा रहमदिल आत्माउनि खे सदा पंहिंजे चहिरे सां बाप जो चित्र ॾेखारण वारियूं श्रेष्ठ आत्माउनि खे सदा ख़ुशि नसीब ख़ुशनुमा रहण वारा रूही गुलाब, रूहानी गुलाब ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। दादनि सां बाप दादा ॻाल्हाइनि था। सेवा सां गॾु सभु तरफ़ 108 घंटा योग जा बि सुठा प्रोग्राम हलनि था। दादनि ॿुधायो, हिन योग ज्वाला सां ई विनाश ज्वाला फोर्स में ईंदी। हाणे ॾिसो, ठाहींदा आहिनि प्रोग्राम, पोइ सोच में पइजी वेंदा आहिनि। योग सां विक्रम विनाश थींदा, पाप कर्मनि जो बोझ भस्म थींदो। सेवा पुण्य जो खातो जमा थींदो। त पुण्य जो खातो जमा करो था न।
लेकिन पिछला जो कुछ संस्कारनि जो बोझ आहे उहो भस्म ज्वाला योग सां ई थींदो, साधारण योग सां न। हाणे छा आहे, योग त लॻाईंदा आहियो लेकिन पाप भस्म थियण जो ज्वाला रूप न आहे। हिन करे थोरो टाइम ख़तमु थींदो आहे, पोइ निकिरी ईंदा आहियो। इन करे रावण खे ॾिसो, मारंदा आहिनि, जलाईंदा आहिनि, पोइ हॾियूं बि पाणी में विझी ॾींदा आहिनि, बिल्कुलु भस्म थी वेंदो आहे। पिछला संस्कार, कमज़ोर संस्कार बिल्कुलु भस्म थी वञनि। भस्म न थिया आहिनि लेकिन भस्म न थींदा आहिनि। मरदा आहिनि, भस्म न थींदा आहिनि, मरण खां पोइ जिंदा थी वेंदा आहिनि। संस्कार परिवर्तन सां ई संसार परिवर्तन थींदो। हाणे संस्कारनि जी लीला हले थी, संस्कार विच विच में मर्ज थी वेंदा आहिनि, नाम निशान ख़तमु थी वञे। संस्कार परिवर्तन इहे विशेष अंडरलाइन करणी आहे असांखे। सभिनि जा संस्कार परिवर्तन थी वञनि, सभिनि जो मन शुद्ध, बुद्धि क्लीन एंड क्लियर, संस्कार बाप समान। बाबा चवनि था हाणे संस्कारनि जी लीला हले थी, संस्कार विच विच में मर्ज थी वेंदा आहिनि, नाम निशान ख़तमु थी वञे। संस्कार परिवर्तन इहे विशेष अंडरलाइन करण जी ॻाल्हि आहे। संस्कार परिवर्तन न त इहा व्यर्थ संकल्प बि आहे। संस्कार परिवर्तन न त व्यर्थ संकल्प बि आहे, व्यर्थ समय बि आहे, व्यर्थ नुक़सान बि आहे। थियणो त आहे ई, संस्कार मिलनि ई महारास ॻायल आहे न, संस्कार मिलण जी महारास ॻायल आहे। हाणे रास थींदी आहे, महारास न आहे। महारास छो न थींदी आहे, कंहिं पुछियो। अंडरलाइन न कंदा आहिनि न, दृढ़ता न आहे, अलबेलेपन भिन्न भिन्न प्रकार जो अची वेंदो आहे। त हाणे छा करिणो आहे, संस्कार परिवर्तन ते अंडरलाइन करिणो आहे। अच्छा वरदान कर्म योगी ठही हर संकल्प बोल ऐं कर्म श्रेष्ठ ठाहिण वारा निरंतर योगी ठहूं। कर्म योगी आत्मा जो हर कर्म योग युक्त युक्ति युक्त हूंदो आहे। अगरि कोई बि कर्म युक्ति युक्त न हूंदो त सम्झो योग युक्त न आहे। मतिलबु वो बाबा जी यादि में हर संकल्प बोल कर्म ॾाढो युक्ति युक्त कंदा, तरीक़े से कंदा, ईअं न जो आयो सोचो, जो आयो ॻाल्हायो, जो आयो कयो। अगरि साधारण व व्यर्थ कर्म थी वेंदो आहे त निरंतर योगी न चईंदासीं। कर्म योगी अर्थात हर सेकेंड, हर संकल्प, हर बोल सदा श्रेष्ठ हुजे। श्रेष्ठ कर्म जी निशानी आहे स्वयं बि संतुष्ट, ॿिया बि संतुष्ट। श्रेष्ठ कर्म जी निशानी छा आहे, जंहिंसां असां बि संतुष्ट हुजूं, ॿिया बि संतुष्ट हुजूं। अहिड़ी आत्मा ही निरंतर योगी ठही सघंदी आहे। अहिड़ी आत्मा ही निरंतर योगी ठही सघंदी आहे। त असांखे छा करिणो आहे, सदा बाप जी यादि में हर संकल्प बोल कर्म करो, जंहिंसां स्व संतुष्ट सर्व बि संतुष्ट, तॾहिं असां निरंतर योगी ठाहींदासीं। स्लोगन आहे स्वयं प्रिय, लोकप्रिय, प्रभु प्रिय आत्मा ही वरदानी मूर्त आहे। स्वयं प्रिय, असां ख़ुदि खे बि प्रिय लॻूं, ख़ुदि जी स्थिति बि सुठी लॻे, बाबा बि असांजी स्थिति सां प्रिय कर, बाबा बि असांखे असांजी स्थिति सां ख़ुशि हुजनि ऐं ॿिया बि ख़ुशि हुजनि। आत्मा ही वरदानी आत्मा आहे।
अहिड़ी आत्मा ही छा आहे? वरदानी आत्मा है। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।